अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जेको पाण क्लास सॉल्व करणु वञी रहिया आहियूं उहो SPSC जो 19/2024 जो जेको पेपर थियो हुयो, उनजो जेको इस्लामिक जो पोर्शन हुयो उहो पाण हल कयूं पिया। पाण सिंधी ऐं उर्दूअ जो पोर्शन कयो आहे ऐं सवाल नंबर 11 खां जेको शुरू थिए थो उहो इस्लामिया जो पोर्शन थिए थो। त सवाल नंबर 11 खे पाण थोरो ज़ूम कंदासीं। त सवाल नंबर 11 आहे त when the event Miraj took place 26th Feb 621 AD, 29th March 620 AD, 27th November 620 AD or 3rd September 620 AD। सो जेको मेराज जो वाक़ियो 571 में 571 AD ते हुज़ूर पाक आया, 611 ते खे नबूवत मिली ऐं 621 ते मेराज जो वाक़ियो पेश आयो। पर हाणे जेको यानी 621 में, पर डेट जेका आहे उन में हिते जेके ॿ डेट्स ॾिनल आहिनि, हिकिड़ो 26 फेबरवरी ते, ॿियो 3 सेप्टेम्बर ते। उहो मूंखे कंफर्म नथो थिए, अगरि कंहिंखे कंफर्म हुजे त उहे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। उन खां पोइ नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे त व्हाट इज़ द मीनिंग ऑफ ईमान मुजम्मिल, the belief in detail, the belief in known things, the belief in belief and the belief in unknown things। So the right answer is question C, the belief in belief। Third question आहे when did Holy Prophet sallallahu alaihi wasallam go to perform Hajj, in 10th Hijri, in 9th Hijri, in 6th Hijri or 8th Hijri। त जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन ए आहे। 10th हिजरी में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज अदा करणु विया आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो हज कयो हुयो ऐं 4 उमरा। द मोस्ट इम्पोर्टेंट इवेंट ऑफ 6th हिजरी, 6th हिजरी जो इम्पोर्टेंट इवेंट कहिड़ो आहे? द प्रोहिबिशन ऑफ वाइन, द ट्रेटी ऑफ हुदैबिया, द बैटल ऑफ अहज़ाब एंड द मैसेज ऑफ एंड द मीसा के मदीना। सो द राइट आंसर इज़ द ट्रेटी ऑफ हुदैबिया, कल 6 हिजरी में, यानी ऑप्शन बी इज़ द करेक्ट आंसर। 5 prayers become first, 12th Nabwi, 10th Nabwi, 11th Nabwi or 13th Nabwi। The right answer is same 10th Nabwi। जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज करणु विया हुआ त 5 जेके असां ते नमाज़ूं हुयूं उहे फ़र्ज़ु थियूं। त क्वेश्चन नंबर जेको ऑप्शन नंबर बी आहे उहो राइट आंसर आहे। उन खां पोइ आहे व्हाट वाज द इम्पोर्टेंट इवेंट ऑफ द मंथ ऑफ 13th नबवी, यानी नबत जो जेको 13हों साल हुयो उन वक़्तु कहिड़ो इम्पोर्टेंट इवेंट आयो? हिजरत टू हबशा, हिजरत टू मदीना, महराज और विज़िट टू ताइफ़। त जेको क्वेश्चन आहे तव्हांखे ख़बर आहे महराज जो वाक़ियो त 10 नबवी ते पेश आयो ऐं जेको हिजरत टू मदीना हुयो, हिजरत नबवत जे 13हें साल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीना हिजरत कई हुई। त हिजरत टू मदीना यानी ऑप्शन नंबर बी इज़ द करेक्ट आंसर। उन खां पोइ आहे द पिलर्स ऑफ इस्लाम इन प्रॉपर ऑर्डर आर, जेके इस्लाम जा 5 बुनियादी रुकन आहिनि ऐं उहे प्रॉपर सीक्वेंस में कीअं आहिनि? ए सलात, ज़कात, रोज़ो, हज ऐं तौहीद। इहे त बिल्कुलु उल्टा आहिनि। तौहीद, नमाज, सोम, ज़कात एंड हज, नमाज, तौहीद, ज़कात, हज एंड सोम, या तौहीद, नमाज, ज़कात, सोम एंड हज। त जेको क्वेश्चन नंबर 2 आहे, ऑप्शन नंबर 2 आहे बी, तौहीद, नमाज, सोम मतिलबु रोज़ो। तौहीद, नमाज, रोज़ो, ज़कात, हज। बचपन खां वठी असां पढ़ंदा था अचूं, प्रॉपर जेका उन्हनि जी सीक्वेंस आहे, प्रॉपर ऑर्डर इहो आहे। त ऑप्शन बी विल बी द करेक्ट आंसर। क्वेश्चन नंबर 8 इज़ लेटर इज़ which dash letter is most used in the holy Quran। कुरान पाक में कहिड़ो अखर वधि में वधि इस्तेमालु थियो आहे? अलिफ, नून, जीम या वाव। ऑप्शन नंबर ए इज़ द करेक्ट आंसर। त क़ुरान पाक में वधि जेको ऑप्शन अखर यूज़ थियो आहे उहो अलिफ आहे ऐं घटि में जेको अखर यूज़ थियो आहे उहो ज़ुआ आहे। ज़ुआद कहिड़ो जेको ज़ालिम जिन खे असां चवंदा आहियूं, उहो ज़ुआ घटि में घटि यूज़ थियो आहे ऐं अलिफ वधि में वधि यूज़ थियो आहे। उन खां पोइ आहे द मीनिंग ऑफ वर्ड क़ुरान फ्रीक्वेंटली रिसाइटेड, परफेक्ट ऐं गाइडेंस या मैसेज ऑफ अल्लाह। त जेको क़ुरान पाक जी मीनिंग आहे पढ़णु, so frequently recited। Option A will be the correct answer। Next one is question number last is who was the head of the board which was established for the preparation of copies of Masahif Abu Bakr।
हज़रत ज़ैद बिन साबित, हज़रत उसामा बिन क़ैस, हज़रत उसामा बिन मौज़म या हज़रत मौज़ बिन जाबिल रज़ी अल्लाह। सो द करेक्ट आंसर इज़ ऑप्शन ए, हज़रत ज़ैद बिन हारिस। सो ही हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस कंदा ऐं क्लास खे पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।